उमरकोट में नारायण भील की खबर मूजब आरिफ भुरगड़ी पुलिस अटाला साण करे MTN न्यूज़ जे रिपोर्टर एजाज अली चांडियो के घर अंदर दाखिल थी अगवा करे खंबे गुम करे छड़ियो है। नाज़रीन अवांखे नवकोट में खबर दींदा हलूं त नवकोट MTN न्यूज़ के रिपोर्टर सहाफ़ी एजाज अली चांडियो जो संदस ज़िबानी वीडियो बयान सामू अची वो है। वीडियो बयान में चयो वो है त आरिफ भुरगड़ी मूंखे जान का मारण अगवा करण जूं धमकियों ॾिनियूं आहिनि। वारसन जो चवण है त रात देर से आरिफ भुरगड़ी पुलिस अटाला साण करे खेस घर अंदर दाखिल थी अगवा करे खंबे गुम करे छड़ियो है। नाज़रीन उनके नवकोट में खबर दींदा हलूं त नवकोट के रिपोर्टर सहाफ़ी एजाज अली चांडियो के घर में पुलिस घिरी संदस अगवा करे गुम करे छड़ियो है। नाले एजाज चांडियो वाली जीन खान चांडियो वेस्ट कोट नंबर जी तो नवकोट में असो प्लाट हो जैसी रजिस्ट्री मुझे बाबा जे सौट के नाले जबार जो हुई उन विकणी मोर चांडियो के पर मोर एक नंबर जो फरारी हो अलाई केतरियों FIR थियल हूँ। अज सुबह जो पोस्ट रखी फेसबुक ते वडेरन जो उन वंगार वही रहा हुआ जैं फैसला किया मौतमार मूंखे धमकियों ॾियनि पिया वडेरा हुए जैं खिलाफ़ वडेरन जैं पोस्टूं लिखियूं हुयूं। सुबह चयो शाम जो लाइव अची उन तस्वीरूं रखंदुसि। उन खां पोइ कोट गुलाम मोहम्मद जो वडेरो आरिफ खान नाले भुरगड़ी है जो मच्छर जी पियो है मौत मार मूंखे धमकियों ॾे पियो। मुझी फैमिली ते FIR कराने की कोशिश करे पियो मूते FIR कराने की कोशिश करे पियो। शाम जो 7 बजे दारे अची नवकोट में तुझे घर अची तोखे पुलिस भी खणंदी या पुलिस अटालन समेत ईंदुसि तो तुझी टंगू भंजाए तोखे अगवा कंदुसि तोखे हीअं कंदुसि तोखे हीअं कंदुसि। मूंखे आरिफ खान भुरगड़ी में खतरो है जेकॾहिं मूंखे कुछ भी थियो तो उनजो ज़िम्मेवार कोट गुलाम मोहम्मद SHO होंदो ऐं आरिफ खान भुरगड़ी होंदो। बाकी मां सभिनी दोस्तन के चवां गुजारिश कंदुसि त इन मुझे क्लिप के जरिए इन मुझी वीडियो के जरिए मुझे कुछ भी थे मुझे को भी तशद्दुद थियो मुझे को भी जुल्म थे तो मुझे लाए सगारो आवाज़ उठारन। तवांजो पंहिंजो एजाज चांडियो।